नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मौरो मां ख़बर ॾींदा हलूं त मौरो जे देह क़लहौड़ा जे हारिन जो एहतजाज मुज़ाहिरो हाजी यार मोहम्मद सोहो हिदायत सोहो मजीद सोहो समेत ॿिनि चयो त असांजी ज़मीन जो तकरार ज़रदारी बिरादरी सां हलंदड़ हुजण जे करे असां सां तहसीब जी बुनियाद ते इंक्रोचमेंट जी आड़ में ज़ुल्म कयो पियो वञे। जालसाज़ी जी बुनियाद ते असांजी पाणी वारी मशीन बंद जी माप खां परे हुजण जे बावजूद बि इंक्रोचमेंट ऑफिसर मोहम्मद इस्माइल ज़रदारी ज़बरदस्ती पाणी वारी मशीन पाण पटे पाइप तोड़े छॾिया आहिनि। पाणी वारी होदी पाणी वारो खूह पाइप लाइननि जे मथां ॻरी मशीनरी सां पुर्जा करे छॾी। हिन चयो त जंहिंखे खपे वञी दहां ॾियो, मां बेवस आहियां। ऑफिसर बि ज़रदारी अमले जा अहलकार बि ज़रदारी जिन दुश्मनी तहत कार्रवाई करे असांजे अखियुनि जे ॻोड़नि जो अहसास करण वारो केर बि न। हिननि वसवारनि खे चयो आहे त इंक्रोचमेंट जी आड़ में ऑफिसर मोहम्मद इस्माइल ज़रदारी ते कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांजो थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।